इशूज़ में भलीकार आऊं आहियां सुभान खुसो। नाज़रीन, सिंध में कहर जी गर्मी आहे। उन कहर जी गर्मी में बदतरीन जेका लोड शेडिंग आहे उहा कई पई वञे। शहरी इलाइक़नि में जेको आहे त 8 खां 12 कलाक, किथे किथे त 16 कलाक जेका बिजली बंदि हुजे थी। बिजली बंदि हुजण सबबि पाणी जी खोट, जेको आहे त गैस्ट्रो समेत केतिरनि ई जेका वबाई बीमारियुनि कर खयो आहे ऐं मासूम ॿारनि जे जेके फ़ौत थियण जा वाक़िया उहे रिपोर्ट थियनि पिया। हालत इहा आहे त ही जेके अवामी एहतजाज आहिनि, उन अवामी एहतजाजनि ते वफ़ाक़ी जेके इदारा आहिनि उन खे कन ते जूं बि नथी चुरे। हिकु त बिजली जी लोड शेडिंग आहे, वरी साॻे ई वक़्तु गैस जी बि। हिन गर्मियुनि में बि आम तौर इहो तसवर हूंदो आहे त भई सियारे में गैस जी लोड शेडिंग थींदी आहे, पर हिते ऊन्हारे में बि जेको आहे त गैस जी लोड शेडिंग जो सिलसिलो जारी आहे। अॼु सिंध असेंबली में जेका गैस जी लोड शेडिंग आहे उन ख़िलाफ़ु हिकु करारदाद बि पेश कई वई। उहा करारदाद सभिनी सियासी जमायतनि मुतफ़िक़ा तौर ते उहा मंज़ूर बि कई आहे। सभिनि जो इहो हिकु वॾे ऐवान वफ़ाक़ खां इहो मुतालबो कयो आहे त सिंध में जेका गैस जी ग़ैर ऐलानिया लोड शेडिंग आहे उहा बंदि कई वञे। छा सूरत हाल आहे हिन गर्मी में गैस्ट्रो ऐं उन समेत लोड शेडिंग जो केतिरो आज़ार आहे? मुख़्तलिफ़ ज़िलनि जो जाइज़ो वठंदासीं। असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे सखर मां साहिल जोगी साहिबु आहिनि, लाड़काणो मां हनीफ़ सुहाग साहिबु, ऐं मीरपुर ख़ास मां शाहिद ख़ासकेली साहिबु आहिनि, ऐं अमीर चांडियो नवाब शाह मां असां सां वीडियो लिंक ते गॾु आहिनि। तव्हां दोस्तनि जी महिरबानी। मां साहिल साहिबु तव्हां खां शुरूआति कंदुसि। सखर सिंध जो 3 नंबर वॾो शहरु, केतिरी गर्मी आहे, छा सूरत हाल आहे? बिजली ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इहो त तय आहे त बंदि हूंदी, केतिरा कलाक बंदि थिए थी? गैस्ट्रो जा केतिरा केस रिपोर्ट थिया आहिनि? तफ़सील ॿुधाइजो साईं। सखर जी ॻाल्हि कयूं त सखर इंतिहाई गरम तरीन शहर बि आहे ऐं गरम तरीन डिस्ट्रिक्ट बि आहे। त सखर में बिजली जी जेकॾहिं असीं ॻाल्हि कंदासीं त बिजली नाले मात्र आहे ऐं बिजली जो आज़ार एॾो आहे जो माण्हू सख़्तु परेशान आहिनि। सखर थेपको रीजन में टोटल 580 फीडर आहिनि, जंहिंमें 57 जेके आहिनि से ज़ीरो लोड शेडिंग वारा फीडर आहिनि। जेकॾहिं ज़ीरो लोड शेडिंग वारनि फीडरनि जी असीं ॻाल्हि कंदासीं त ज़ीरो लोड शेडिंग वारनि फीडरनि ते ई जेका आहे सा 8-8 कलाक बिजली जी लोड शेडिंग कई वञे थी, जेके ज़ीरो लोड शेडिंग आहिनि। ऐं ॿिया जेके फीडर आहिनि उन्हनि जी ॻाल्हि असां कंदासीं त शहरी इलाइक़नि में उन्हनि फीडरनि ते 12 खां 14 कलाकनि ताईं डेली लोड शेडिंग कई वञे थी, ऐं ॿारहाड़ी वारनि इलाइक़नि में 12 खां 16 ऐं 18 कलाकनि ताईं लोड शेडिंग कई वञे थी। ऐं सखर शहर जा केतिरा अहिड़ा ॿारहाड़ी वारा इलाइक़ा आहिनि जिते त बिजली 2-2 ॾींहं 3-3 ॾींहं हूंदी ई न आहे। त असां जेकॾहिं सखर शहर विच में जे इलाइक़नि जी ॻाल्हि कंदासीं, नओं पिंड, बिहार कॉलोनी, वसपुर मोहल्ला, थर्मल कॉलोनी, पुराणो सखर, ही शहर वारा इलाइक़ा आहिनि। त उन्हनि शहरी इलाइक़नि में जेका आहे सा बिजली 12-12 कलाक, 14-14 कलाक बिजली बंदि हूंदी आहे। ऐं कहर जहिड़ी गर्मी हूंदी आहे, राति जे वक़्त में ओचितो बिजली बंदि थी वञनि ऐं असां जे शहरी इलाइक़नि में जेके घर आहिनि उहे बंदि घर आहिनि, जंहिंजे करे औरतुनि, ॿारनि ऐं बुज़ुर्गनि जो जेको घरनि जे अंदरि रहणु आहे उहो ॾाढो मुश्किल बणिजी वेंदो आहे। नौजवान त ख़ैर ॿाहिरि घिटियुनि में निकिरी था अचनि, उहे पार्कनि में पहुची था वञनि, पर जेको औरतुनि जो जीअं अंदरि घरनि में जंजाल हूंदो आहे उहे पिटूं ऐं पारा था सिपको अख़्तियारनि खे ॾींदा आहिनि। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त हुकूमत पारां जॾहिं हाणे ऐलान कयो वियो ताज़ो त बिजली लोड शेडिंग जेका आहे सा उहा घटि कई वेंदी ऐं ऐलानिया जेका लोड शेडिंग हूंदी उहा ई हूंदी। पर अफ़सोस सां चवणो पए थो त गैर ऐलानिया लोड शेडिंग कई पई वञे ऐं सखर जहिड़े शहर में जेका आहे सा 12-12 कलाक शहरी इलाइक़नि में बिजली बंदि रहे थी। इन जे करे माण्हू सख़्तु परेशान आहिनि। उन सां गॾोगॾु जेको कारोबार आहे उहो पिणु जेको आहे बंदि लॻो पियो आहे। ओचितो जेकॾहिं कंहिं बि इलाइक़े में ट्रांसफार्मर जेके आहिनि से उहे सड़ी था वञनि, धमाको ॾियनि था, त पोइ उते त 2-2 ॾींहं बिजली बंदि हूंदी आहे। ऐं उते असुलु थियणो ईअं खपंदो आहे त वापडा वारा जेको आहे उहो ट्रांसफार्मर हणाईंदा आहिनि, पर हिते ईअं न आहे। हिते उते इलाइक़नि में बासर माण्हू जा जेके ॿिया तब्दील न थी सघियो आहे त जॾहिं सड़ी वञे त पाण जी तब्दील करे ॾियनि, वरी चंदे वारो जेको तरीक़ेकार आहे उहो जारी आहे। उहो न आहे, ऐं पाण फोड़ी करे चंदो करे उहो
जेको आहे सो ट्रांसफार्मर तब्दील करायो वञे थो। ॿी वॾी ॻाल्हि इहा आहे त जेको सभ खां वधीक आज़ार आहे उहो आज़ार आहे मीटर वारनि सां। हा उन्हनि जे मथां जेका आहे सा डिटेक्शन हई वञे थी, उन्हनि जे मथां जेका आहे सा ओवर बिलिंग मोकिली वञे थी, छाकाणि त अच्छा जेके साहिल साहब इहो कुंडी मुमकिन आहे इहो साहिल साहब मुमकिन आहे त ही जेको डिडक्शन लॻाईंदा आहिनि त भई लाइन लॉसिस पूरा करण जे लाइ अगरि सेप्को या हेस्को जेके बि इहे इदारा आहिनि इन्हनि जा अमलदार इन्हनि जा मुलाज़िम न चाहिनि त को माण्हू बिजली चोरी करे सघे थो छा? भाउ इहो मुमकिन ई न आहे। ऐं असुल में ही डिटेक्शन बि इन जे करे हणंदा आहिनि त जीअं मीटर वारा बि परेशान थियनि ऐं उहे बि जेके आहिनि से बिजली चोरी ते हलाइनि त जीअं उन्हनि जी जेका कुंडी सिस्टम हले, सही उन्हनि जो जेको खांचो थिए। हाणे बि एसी वारनि खां फी एसीअ ते ही 20-20 हज़ार रुपया वठंदा आहिनि। हाणे 20-20 हज़ार कनेक्शन जा वठनि महीने ते ऐं उन्हनि खे जेका गैर कानूनी कुंडी हणी ॾियनि त उहो ज़रूरी आहे त जॾहिं उहे यूनिट हलनि था त उहे यूनिट कंहिंजे खाते में, उहे खाते में जेको बिल भरींदो, जेको आम सार्फिन हूंदो उन्हनि जे खाते में विझी था छॾनि। ऐं वरी उहो बिल ठाराइण लाइ जेकॾहिं और बिलिंग थी वञे थी ऐं डिडक्शन बिल लॻी बि वञे थो त उनखे 6-8 महीना रुलायो वञे थो। अहिड़े तरह उनखे रुलायो वञे थो त हू तोबा थो करे वञे, उहो डिडक्शन बिल भरण ते मजबूर थिए थो, पर उहो डिडक्शन उनजी वरी बि ख़तमु नथी थिए। अहिड़े क़िस्म जो बि आज़ार आहे। ऐं असां ॻाल्हि कंदासीं गैस जी। गैस हूअं जेको आज़ार हूंदो आहे उहो आज़ार सियारे में त उहे ई माण्हू सिकंदा आहिनि गैस जे लाइ, गैस लाइ सिकंदा आहिनि। ऐं सखर जहिड़े शहर में ऐं शहरी इलाइक़नि में बि असां ॾिठो आहे ऐं असां स्टोरियूं जेके आहिनि से रिकॉर्ड कयूं आहिनि, नशर कयूं आहिनि KT न्यूज़ ते ई, त शहरी इलाइक़नि में ई सर्दी जे मौसम में काठियुनि ते माण्हू जेके आहिनि से खाधो पचाईंदे असांखे नज़र ईंदा, उहे असां स्टोरी रिकॉर्ड कयूं त उहो टाइम ते उन्हनि खे गैस न मिलंदो, गैस हूंदी न आहे। ऐं हाणे बि जेकर असीं गर्मियुनि जे मौसम में ॻाल्हि कंदासीं त गैस जो साॻियो आज़ार आहे। सुबुह जो जेकॾहिं उनजो टाइम रखियलु आहे 6 खां 9 ताईं त उहो टाइम सुबुह जे 6 खां 9 ताईं वारो बि सही टाइम ते नथी अचे गैस। ऐं जेकॾहिं गैस अची बि वञे थी शहरी इलाइक़नि में त उते गैस वरी तमामु स्लो थी हले। ऐं मंझंदि जो जेको टाइम रखियलु आहे 1 खां 3 वॻे ताईं ऐं शाम जो जेको टाइम रखियलु आहे 6 खां 9 वॻे ताईं, 9:30 वॻे ताईं हले थी गैस। ऐं उहो गैस जेको टाइम रखियलु आहे उन टाइम ते प्रॉपर अचे कोन थी। ऐं जेका गैस अचे थी उहा तमामु जेका आहे लो प्रेशर में अचे थी। ऐं हीअ असांजे शहरी इलाइक़नि जी ॻाल्हि आहे। जेकर असां बचल शामियानी जी ॻाल्हि कंदासीं, बागड़ी जी ॻाल्हि कंदासीं, कंदराज साले पन्नू आकिल जी ॻाल्हि कंदासीं त उन्हनि इलाइक़नि में त गैस अचे ई नथी, अधु कलाक बि वॾी मुश्किल सां अचे थी ऐं वरी गैस गाइब थी वञे थी। ऐं उते उन्हनि इलाइक़नि में असां बिजली जी ॻाल्हि कंदासीं त बिजली बि जेका आहे 16 कलाक 18 कलाक बिजली गाइब आहे। बचल जेको सखर शहर जो इलाइक़ो आहे उते त गुज़िरियल 6 सालनि खां बिजली मुर्गो आहे ई कोन। बिजली जेका आहे उहा कटे विया आहिनि ऐं ट्रांसफार्मर लाइ विया आहिनि ऐं इहो चयो वियो आहे त तव्हां वटि जेका आहे बिल रहियल आहिनि। बिल लाइण जे बहाने ॿियो नओं ॻोठु आहे सखर शहर जो इलाइक़ो, उते बि जेका आहे बिजली 3 सालनि खां बंदि आहे। पोइ हाणे थियो ईअं आहे त उन बिजली बंदि हुजण वारनि इलाइक़नि में जीअं नए ॻोठ जी ॻाल्हि असां कयूं था त नए ॻोठ वारनि वरी कहिड़ो कमु कयो आहे, जेके उन जे इलाइक़नि मां ट्रांसफार्मर लाइ विया आहिनि त हू ॿिया जेके भर पासे वारा इलाइक़ा आहिनि उतां जेके असां बिजली छिके आया आहिनि ऐं उन्हनि जा पैसा जेके आहिनि से सेप्को वारनि खे मिलंदा। सेप्को वारा बि ख़ुशि ऐं आवाम जेको आहे उहो वीचारो मजबूर आहे, उहो काॾे वञे। त अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि से असां वटि आज़ाब आहे। जेकॾहिं असां गेस्ट्रो जी ॻाल्हि कयूं त गेस्ट्रो में सुभाणे साहिब हिते इस्पतालूं भरियूं पियूं आहिनि। सखर शहर में जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं, शहर जी सखर सिविल इस्पताल आहे त रोज़ानो सखर सिविल इस्पताल में 60 खां 70 जेके ॿार आहिनि उहे गेस्ट्रो वॻे अचनि था ऐं गेस्ट्रो वारा ॿार जेके आहिनि से उन्हनि खे बेड नथो मिले। हिकु बेड ते 2 ॿार पिया आहिनि। पन्नू आकिल जूं इस्पतालूं सथियूं पियूं आहिनि। साले पट जा जेके BHUs आहिनि उहे जेके आहिनि से गेस्ट्रो सां भरिजी विया आहिनि ऐं उन जे हवाले सां हुकूमत पारां को बि उन्हनि खे सहूलियत न आहे इलाज जी। ऐं उहे साॻियो जेको प्राइवेट इस्पतालुनि ॾांहुं वञनि था, प्राइवेट क्लिनिकनि ॾांहुं जेको रुख कनि था। ठीकु आहे साहिल साहिब, तव्हां असां सां गॾु ई रहो। ऐं तमामु बिजली सां ई सॼो जेको असांजो कारोबार आहे उहो त मुतासिर थिए थो। रोज़गार हुजे माण्हुनि जो, घर जो जेको सॼो सिस्टम आहे उहो अगरि बिजली आहे त पोइ घर में पाणी बि आहे। इहे सभु शयूं आहिनि ऐं इन बावजूदि हीअ अहसासु करण लाइ तयारु आहिनि। हालति इहा आहे त सॼे सिंध में माण्हू रोडनि ते निकिरनि था, एहतिजाज कनि था, पर अॼु त सिंध जे उन चूंडियल ऐवान हिकिड़ी करारदाद मंज़ूरु कई आहे जंहिंमें इहो मुतालबो कयो वफ़ाक़ खां त भई घटि में घटि हीअ जेका गैर अलानियल लोड शेडिंग आहे उहा जेको आहे बंदि कई वञे। अच्छा, मां हनीफ़ साहब तव्हां ॾे ईंदुसि। हीअ त सखर जी सूरत हाल खां
साहिल साहब आगाह कनि पिया। लाड़काणो शहर हुजे, लाड़काणो डिवीज़न में जेके नंढा वॾा शहर हुजनि उन्हनि जी छा सूरत हाल आहे, गैस्ट्रो जी जेका वबा आहे उन ते केतिरो कंट्रोल आहे, बिजली केतिरा कलाक शहरी इलाइक़नि में ॾियनि पिया, ॿाहिराड़ियुनि में छा सूरत हाल आहे? हनीफ़ साहब मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हांखे साईं? हनीफ़ साहब मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हांखे साईं? जी, तव्हां मुंहिंजो सुवाल ॿुधी सघिया हो त कंटिन्यू कजो। ठीक है। अच्छा हनीफ़ साहब, लाड़काणो शहर जी अगर पाण लाड़काणे शहर जी ॻाल्हि कयूं, लाड़काणे डिवीज़न जी ॻाल्हि कयूं त केतिरा कलाक शहरी इलाइक़नि में लोड शेडिंग कई पई वञे, ॿाहिराड़नि में छा सूरत हाल आहे, गैस जी अगर ॻाल्हि कयूं त छा लाड़काणे में गैस जी बि लोड शेडिंग थिए पई, ऐं मजमूई तौर ते गैस्ट्रो जा केतिरा केस ज़ाहिर थिया आहिनि? बिजली ऐं गैस जी लोड शेडिंग त हिते आहे ई आहे। बिजली जी जेका लोड शेडिंग आहे उहो किथे जेको आहे 8 कलाक आहे, किथे 16 कलाक आहे, किथे किथे त 4 कलाक सिर्फ़ु बिजली ॾिनी वञे थी त 20 कलाक लोड शेडिंग आहे। लाड़काणे ज़िले जे ख़ासि तौर जेको ॿाहिराड़ी वारा जेके इलाइक़ा आहिनि, शहर जा जेके शहर सां जेके ॿाहिराड़ी वारा इलाइक़ा लॻनि था, उते बि 16 कलाक 16 कलाक बिजली लोड शेडिंग थिए थी, यानी कुल 8 कलाक उते बिजली थिए थी। पर शहर जे अंदरि जेको आहे जेके ख़ासि इलाइक़ा आहिनि उते 8 कलाक 6 कलाक लोड शेडिंग थिए थी। वरी के माना ज़िले जा वरी जेके ॿाहिराड़ी वारा ॻोठ आहिनि उहे ॻोठनि जे हथ जेको आहे केतिरनि ई ॻोठनि जी त बिजली कटियल आहे, ऐं सेपको जो इहो चवणु आहे बिजली जा बिल न पिया न सभु जेको आहे बिजली उन ॻोठनि जी कटे छॾी आहे। ऐं इहो ॿुधाईंदो आहे त जेको सेपको जो 38 रुपया जेके आहिनि लाड़काणे ज़िले जे अंदरि बाक़ीदारनि लाइ बकाया रहियल आहे, ऐं जिन में सरकारी खाता बि अची वञनि था, जिन लाइ बि जेको आहे उहो उन्हनि जा पैसा रहियल आहिनि। त हिन वक़्तु जिते बिजली लोड शेडिंग आहे उते वरी गैस जी लोड शेडिंग बि थिए थी। हाणे गैस जी लोड शेडिंग सुबुह जो 2-3 कलाक तक़रीबन 3 कलाक सुबुह जो ॾियनि था, 3 कलाक राति जो, ऐं मंझंदि जो 2 कलाक बिजली, तक़रीबन इहो थियनि था 8 कलाक मस वञी जेको आहे गैस ॾिनी थी वञे 24 कलाकनि मां। हाणे 8 खां 10 कलाक गैस जी लोड जेको आहे ॾिनी थी वञे, इहा कुझु बि न आहे। हाणे गैस ते जिन जो कारोबार आहे या गैस ते जिन जो कमु आहे या रध पचाव जो टाइम मिसाल सुबुह जो 9 खां पोइ हली वञे, 9 खां पोइ तव्हां को बि घर में रध पचाव न करे सघो, ज़रूरु न आहे त सभु जेको आहे सुबुह जो माण्हू सवेर उथी ऐं जेको आहे चांहि ठाहींदा हुजनि, पर के माण्हू देरि सां उथंदा के कीअं, पर सुबुह जो 6 खां तक़रीबन 3 कलाक ॾियनि था, वरी जेको आहे मंझंदि जो 2 कलाक, वरी राति जो 3 कलाक 6 खां वरी 9 ताईं, त 3 कलाक तक़रीबन इहा वञी असांखे गैस जी मिले थी, बाक़ी न त हुनजी लोड शेडिंग आहे। ॿिए पासे जेको हिते गर्मी आहे, गर्मी जो आज़ार हिकु पासे घणो आहे, ॿिए पासे बिजली जो आज़ार आहे, लोड शेडिंग जो आज़ार आहे, हुनजी लोड शेडिंग पंहिंजी जाइ ते, पर गर्मी सबबु जेको आहे गैस्ट्रो जे केसनि में ज़रूरु इज़ाफ़ो थियो आहे। हिकु हिते इलाइक़नि जे अंदरि जेको ड्रेनेज जो निज़ाम आहे उहो ख़राबु आहे, मुस्लिम इलाइक़नि में गंदो पाणी बीठल रहे थो, बदबू थिए थी, मच्छर आहे, उन खां अलावा जेको गर्मी आहे त ज़रूरु माण्हू जेके मुख़्तलिफ़ खाधा पीतो खाइनि था, गैस्ट्रो जी बीमारी बि जेको आहे तंबू न कर थियो आहे, ऐं हर साल ऊन्हारे जे मौसम में गैस्ट्रो वधंदी आहे। घणे क़दुरु जेको आहे गैस्ट्रो ऐं ॿारनि में थिए थी, ऐं रोज़ानो जेको एमरजेंसी जेको चिल्ड्रेन वार्ड आहे उते रोज़ानो जेको आहे ॿुधाए थो वञे त 20 ॿार 20 खां 25 ॿार जेके डेली उहे अचनि था गैस्ट्रो सबबु उते पोइ उन्हनि खे वक़्त सिर पंहिंजो इलाज त ॾिनो थो वञे। अहिड़ी तरह जेको आहे एमरजेंसी वार्ड आहे लाड़काणे में, जिते वॾी उमिरि वारा जेके आहिनि जंहिंमें बल्त हुजे औरतूं हुजनि, उते जेको आहे 20 खां 30 माण्हू जेके उते बि अचनि था, त गैस्ट्रो जी बीमारी इहो ॾींहों ॾींहुं हुन में इज़ाफ़ो थींदो वेंदो आहे, ऐं जेसि ताईं हीअ गर्मी जी मौसम रहे थी, ऐं उहो थिए सभु ईअं थो त गर्मी जो खाधो जेको आहे खाइण सबबु जेको आहे ख़ासि तौर ते थिए थो, उहो खाधो जेको आहे गर्मी में न खाइणु घुरिजे, ऐं उन सबबु जेको आहे गैस्ट्रो में इज़ाफ़ो थिए थो। पोइ माण्हू जेको आहे के एमरजेंसी वार्ड में अचनि था, के वरी ख़ानगी तौर बि इलाज कराइनि था, त ओवरऑल जेको आहे हिकु पासे गैस्ट्रो जी बीमारी ॾींहों ॾींहुं वधंदी पए, ऐं बिजली लोड शेडिंग बि आहे, ऐं गैस जी लोड शेडिंग बि वरी पैमाने ते थी, तंहिं करे माण्हू परेशान रहे थो। अच्छा हनीफ़ साहब, ही मजमूई तौर ते हर जॻह हंध खां इहा शिकायत ईंदी आहे त जॾहिं गर्मियुनि में ख़ासि तौर ते ट्रांसफार्मर सड़ण त इहो रोज़ जो मामूलु हूंदो आहे, त सेपको अख़्तियारियूं जॾहिं ट्रांसफार्मर सड़ी थो वञे त असूलनि उनखे पाण उहो ट्रांसफार्मर तब्दील करे ॾियणो आहे, पर छा इहो आम तौर इहा शिकायत ईंदी आहे त भई
चवंदा आहिनि चंदो करे ॾियो, पैसा ॾियो, ट्रांसफार्मर पोइ ठहंदो। ऐं अगरि जेतिरा ॻोठ जे पाड़े जा माण्हू, ॻोठ जा माण्हू चंदो नथा कनि तेसि ताईं उहो ट्रांसफार्मर तब्दील नथो थिए। लाड़काणे में बि अहिड़ी सूरत हाल आहे। ॻाल्हि इहा तव्हां इहो ॾिसो न था सुभाणे साईं त हाणे असांजे लाड़काणे जेको एस एन कॉलोनी आहे, मुंहिंजो दोस्त आहे हुते रहे थो, उहो ॿुधाए थो त 6 ॾींहंनि खां वठी हुनजी बिजली जो ट्रांसफार्मर जेको आहे उहो सड़ियल आहे ऐं 70,000 जीअं असांखां घुरिया अथऊं त 70,000 ॾियो त तव्हांखे असां बिजली जो ट्रांसफार्मर ठाहे ॾियूं। या 70,000 असां चंदो करे कोन था सघूं, उन इलाइक़े में रहूं था सभु तक़रीबन क़रीब कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके ॾियण लाइ तयारु आहिनि। हाणे 70,000 न मिलण जे करे उहो हिन वक़्तु बिजली जो ट्रांसफार्मर जेको आहे उहो ठही न सघियो आहे ऐं असां 6 ॾींहंनि खां वठी हिन सख़्तु गर्मी में परेशान आहियूं। सख़्तु गर्मी में असां ॿिए जो जिन खे घरनि में सोलर आहे उहे त सुकून आहिनि, पर ग़रीब माण्हू जिन खे सोलर जी प्लेट बि कोन्हे का, सोलर कोन्हे को, उहो त ॾींहं जो ॾींहुं हुजे या राति हुजे ॿई माना परेशान आहिनि। त इहो रुॻो हिकिड़ो मिसाल मूं तव्हांखे ॾिनो। अहिड़ी तरह मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इहो थिए थो। अक्सर इहा शिकायत आहे हितां आहे त जिते बिजली जो ट्रांसफार्मर सड़े थो त उते उहे चंदो करे ऐं कुझु अमले खे ॾियनि था, जंहिंखां पोइ बिजली जो ट्रांसफार्मर ठाहे ऐं पोइ हुनखे ॾिनो थो वञे। जेकॾहिं चंदो उठाए नथा ॾियनि चंदो तेसि ताईं हुनखे बिजली जो ट्रांसफार्मर ठहे ई नथो। ठीकु आहे, ठीकु आहे। आनिफ साहिबु तव्हां सां गॾु रहो। ऐं सिर्फ़ु हीउ जेको ट्रांसफार्मर सड़े थो उन में जेको ठाहिण वारो आहे उनजो हिसो पती न आहे हूंदो त उहो जेके पंहिंजी मज़दूरी वठंदो, पर उन्हनि में बि जेके सेप्को जा हुजनि, हेस्को जा हुजनि, उन्हनि लाइनमैननि, उन इंचार्जनि जो हिसो पती बि मुक़ररु हुजे थो मुबैना तौर ते, त उहे उन मां बि कुझु न कुझु रखनि था। जेके माण्हू ग़रीब अॼुकल्ह हीअ जेके एॾी कहर जी जेका महांगाई आहे, आम माण्हू ग़रीब माण्हू जेको आहे पंहिंजे घर जो 2-3 वेलनि जी जेका मानी आहे उहा मुश्किल सां खाए थो, त हीअ ट्रांसफार्मर वरी सड़ी वञे, वरी उनजे लाइ चंदा ॾियनि। शायदि सां मां तव्हां ॾे ईंदुसि मीरपुर ख़ासि डिवीज़न जे ॿाराड़ी वारे इलाइक़नि जी अगरि ॻाल्हि कयूं या शहरी इलाइक़नि जी ॻाल्हि कयूं, केतिरा कलाक लोड शेडिंग आहे, गैस जी इन्हनि इलाइक़नि में लोड शेडिंग आहे या हीअ जेको डिवीज़न आहे उहा लोड शेडिंग खां फ्री आहे, छा सूरत हाल आहे? साईं वॾी महिरबानी। ऐं पहिरीं शुरूआत जेका आहे उहा कंदुसि जेको आहे उहो गैस खां। त गैस जेका आहे उहा सिर्फ़ु मीरपुर ख़ासि जेकॾहिं ज़िले जी ॻाल्हि करियूं त मीरपुर ख़ासि शहर जेको आहे उन जे सराउंडिंग में जेको शहर जो पुराणो जेको डाउन टाउन आहे उन में ई जेका आहे उहा गैस आहे। ऐं जॾहिं त बाक़ी जेके असीं बहिराड़ियूं ॾिसूं या मीरपुर ख़ासि ज़िले जा ॿिया जेके शहर ॾिसूं, मीरवा घोड़चाणी हुजे, टिगड़ी हुजे, टंडो जान मोहम्मद हुजे, झुडो हुजे ऐं नवकोट हुजे ऐं इन खां अलावा ॿिया जेके डिवीज़नल जा हेडक्वार्टर डिवीज़न जा जेके ॿिया शहर आहिनि उन में किथे बि जेका आहे उहा गैस न आहे। हाणे सिर्फ़ु असीं जेकॾहिं मीरपुर ख़ासि जी ॻाल्हि करियूं त मीरपुर ख़ासि में बि सिर्फ़ु लोड शेडिंग जे करे तव्हां चओ था न आहे या उते आहे ई न गैस? उते बिल्कुलु गैस आहे ई न, उन तस्वर ई न आहे गैस जी, को लाइन में कनेक्शन ई न आहिनि जेको आहे उहो गैस मिलंदो गैस का हुजे। तंहिं करे जेको आहे माण्हुनि जो गुज़र सफ़र जेको आहे उहो घणो जेको आहे उहो काठियुनि ते ऐं ॿियनि शयुनि ते जेको आहे उहो थिए थो। नंढा नंढा शहर ते नंढियूं नंढियूं बहिराड़ियूं जेके आहिनि उन्हनि में इहा जेका आहे उहा असांजी सूरत हाल आहे। माण्हुनि जो जेको आहे उहो LPG ते ऐं ॿियनि शयुनि ते जेको पंहिंजो खाधो वग़ैरह पचाईंदासीं। जेकॾहिं सिर्फ़ु मीरपुर ख़ासि शहर जिते गैस जेको मौजूदु आहे उते जी ॻाल्हि करियूं त उते बि सिर्फ़ु जेको आहे उहो 3 कलाक जेका आहे टे टाइम जेका आहे उहा गैस फ्राइम कई थी वञे, जंहिंजो ज़िक्र जेको आहे सभिनी दोस्तनि ऐं लाड़काणे मां सखर मां कयो त बिल्कुलु ओडिशा जी सूरत हाल प्रेशर ई न आहे एतिरो। शहर जी आबादी जेका आहे उहा वधी आहे, पर जॾहिं खां गैस जा जेके शुरूआती जेके कनेक्शन लॻा हुआ, जेका लाइन बिछाई वई हुई, अॼु बि उहा साॻी आहे। तंहिं करे ओतिरो जेको गैस जेको प्रोवाइड थियणु घुरिजे मीरपुर ख़ासि खे उहो ओतिरो प्रोवाइड नथो थिए। तंहिं करे माण्हू जेके आहिनि उहे मजबूरनि वरी जेको आहे सिधो हलिया था वञनि। मिसाल तौरु हाणे जेकॾहिं ठीकु आहे, शायदि नेटवर्क जो इशू आहे। शायदि साहिबु तव्हांजो आवाज़ मूं ते न पियो अचे। ठीकु आहे, जेसि ताईं नेटवर्क जो हीउ जेको इशू आहे इहो ठीकु थिए। मां आमिर साहिबु तव्हां ॾे ईंदुसि। नवाब शाह भी जेको आहे त शहीद बेनज़ीर आबाद डिवीज़न हुजे, नवाब शाह ज़िलो हुजे, उनजे पसगिरद जा जेके शहर हुजनि उनजे ॿाराड़ियुनि में केतिरे कलाकनि जी लोड शेडिंग आहे ऐं उन सां गॾोगॾु जेके शहरी आबादी आहे उते केतिरा कलाक लोड शेडिंग कई पई वञे। ऐं हीअ जेको बिजली बंदि हुजणु सबबु ज़ारी ॻाल्हि आहे पोइ पाणी जी खोड़ थिए थी। गैस्ट्रो जी छा सूरत हाल आहे? अस्पताल अंदरि सहूलियतूं मौजूदु आहिनि न आहिनि या उते छा सूरत हाल आहे? वॾी महिरबानी सुभान साहिबु। जीअं बिजली जी तव्हां साहिल ॻाल्हि कई या शायदि ॻाल्हि कई, साॻी पोज़ीशन आहे हिन वक़्तु जेका मां पाण ॻाल्हायूं था पिया त सुबुह जो 10 वॻे खां बिजली वियल आहे। नवाबशाह जे अक्सर इलाइक़नि में सुबुह जो 10 बजे खां
हिन वक़्त ताईं बिजली कोन्हे। तक़रीबन 8.5 कलाक जो गुज़रियो त बिजली हिन वक़्त बि कोन्हे को। नवाबशाह समेत ज़िले शहीद बेनज़ीराबाद जा ॿिया जेके तालुका आहिनि, सकरन थियो, डोड़ थियो, काज़ी अहमद थियो, इवन या जेके शहीद बेनज़ीराबाद जा ॿिया ज़िला आहिनि, नौशहर फ़िरोज़ आहिनि या सांगड़ में, उन में बि जेका आहे बिजली जेका आहे लोड शेडिंग उहा साॻी सूरत हाल आहे। ॿाहिरां जे इलाइक़नि में 16 खां 18 कलाक जेका आहे बिजली जी लोड शेडिंग कई वञे थी, ऐं शहर जा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में 12 खां 14 16 कलाकनि ते बिजली जी लोड शेडिंग कई वञे थी। ऐं हिन वक़्तु नवाबशाह जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में दौलत कॉलोनी आहे या बंगवार कॉलोनी, सांगड़ ॿियनि इलाइक़नि जा जेके ट्रांसफार्मर आहिनि उहे सड़िया पिया आहिनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते माण्हू एहतिजाज कनि था, पर माण्हुनि जी कंहिं क़िस्म जी काई दाद रसी नथी थिए करे, जंहिंजे करे नवाबशाह समेत शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जा जेके माण्हू आहिनि बिजली जे हवाले सां लोड शेडिंग जे हवाले सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। नवाबशाह में जेका गैस जी जेका सूरत हाल आहे, गैस जेका उन्हनि जी ऐलान लाइ लोड शेडिंग, उन गैस ते लोड शेडिंग कई थी, पर जॾहिं जेका अचे थी त प्रेशर कोन्हे को, उन करे अक्सर जेके इलाइक़नि में माण्हू प्रेशर लाइ नंढियूं मशीनूं लॻारायूं आहिनि, जेके गैस जो जेको प्रेशर आहे उहो कंहिंजो आहिनि, बाहि भरे थी गैस ते आहिनि, उहो पंहिंजो रध बचाव कनि था। इन लास्ट टाइम नवाबशाह में हिकिड़ो वाक़ियो आहे, हिकिड़ो डॉक्टर जेको आहे उहो में प्रेशर अची वियो, अचानक गैस जे थियो, सड़ी पियो, हिनजी डेथ थी वई। अहिड़ा खोड़ सारा मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वाक़िया जेके थींदा रहनि था। शहीद बेनज़ीराबाद जेका हॉस्पिटल आहे, मदर एंड चाइल्ड केयर हॉस्पिटल, जेका 300 बेडनि ते मुश्तमिल आहे, उन ते तक़रीबन जेका अॼु मां फिगर वरिती आहे त डेली रोज़ाना 100 खां 150 पेशेंट मासूम ॿार जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा अचनि था, जेके तक़रीबन डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद जे सराउंडिंग में कवर कनि था। तक़रीबन 4500 ॿार जेके आहिनि गेस्टो में मंथली अचनि था। ऐं जेके सांगड़ थियो, नौशहर फ़िरोज़, ॿिया ज़िलनि या तालुका हॉस्पिटल आहिनि, उन्हनि जी जेका फिगर आहे उहा अलॻि आहे। उन करे हॉस्पिटल में जेका सूरत हाल आहे, जेके सहूलियतूं आहिनि, इवन सूबाई वज़ीर जेका सिहत आहे उनजी घर जी हॉस्पिटल आहे, लेकिन उते के सहूलियतूं कोन्हे। जेके ॿाहिराड़ी जा ख़ासि माण्हू अचनि था उहे मेडिसन लाइ सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि, उन्हनि का परगोर नथी लथी वञे। इन करे रुगो शहीद बेनज़ीराबाद ज़िलो न, पर शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जा जेके माण्हू आहिनि इन हवाले सां सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि, जंहिंजे करे हुकूमत खे घुरिजे संजीदगीअ सां ख़ासि करे जेका जिते ॿार मासूम अचनि था गेस्टो जे हवाले सां उन्हनि खे सहूलियतूं ॾी वञनि। ही मासूम ॿार जेका ज़िंदगियूं जेके विञाइजी रहियूं आहिनि, घटि में घटि उहो पंहिंजो जेके ज़िंदगी आहिनि ॿारनि जूं बचाए सघनि ऐं बहितर नमूने ज़िंदगी गुज़ारे सघनि। बिजली न हुअण सबबि शहीद बेनज़ीराबाद समेत अक्सर शहर जा जेके कारोबारी इलाइक़ा आहिनि, उन करे कारोबार जेको आहे सख़्तु मुतासिर थियो आहे। ऐं हिकिड़ो त महांगाई वधी वई आहे तमामु, उन करे माण्हू जेको सख़्तु परेशान खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि, ऐं कारोबार जेके आहिनि उहो न हुअण जे करे सख़्तु माण्हू परेशान थियण ते मजबूर आहिनि। जी ठीकु आहे, ठीकु आहे। अमित चांडो साहब तव्हां सां गॾु रहो। शाहिद साहब, मां हिकु भेरो ॿीहर तव्हां ॾींदुसि, नेटवर्क जे करे तव्हांजी ॻाल्हि जेका मुकमल न थी सघी। मूंखे ॿुधाइजो त केतिरा कलाक शहरी इलाइक़नि में लोड शेडिंग कई पई वञे, ॿाहिराड़नि जी छा सूरत हाल आहे? ही त तव्हां वॾी मुंहिंजे लाइ नई ॻाल्हि आहे त भई मीरपुर ख़ासि डिवीज़न जे केतिरनि ई शहरनि में गैस आहे ई न। हिकु भेरो ॿीहर ॿुधाइजो छा सूरत हाल आहे हुते? जी जी, मूं जेका ॻाल्हि कई पई जिते एंडिंग में नेट जे करे जेको आहे उहो डिस्कनेक्ट थी वई। हाणे जेकॾहिं असां वटि मिसाल तौरु जेकॾहिं आउं मीरपुर खां शहर जी ॻाल्हि करियां त हिते घणे भाङे जेको आहे उहो गैस जो प्रेशर न आहे हूंदो, सिर्फ़ु जेको आहे उहो 3 टाइम जेको आहे उहो गैस मिले थी। पर ज़ाहिर घर में जेको आहे मरीज़ आहिनि, नंढा ॿार आहिनि, स्कूलनि जा ॿार अचनि था, उन्हनि खे उहो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे उहो खाधो घुर्बल हुजे थो। जेकॾहिं उहो गैस नथी हुजे त माण्हू अल्टरनेट हाणे वरी बिजलीअ तरफ़ विया, नंढा नंढा जेके आहिनि उहो स्टोव जेके आहिनि इलेक्ट्रॉनिक स्टोव अची विया आहिनि, त सॼो ॿार जेको आहे वरी वापसि जेको आहे उहो बिजलीअ ते अचे थो। हाणे वरी बिजली जेकॾहिं असीं वरी उहा ॾिसूं त जेकॾहिं घर में को खाधो आहे या ॿाहिरि को माण्हू जेको जेके नंढड़ा नंढड़ा कारोबार आहिनि, त मीरपुर ख़ासि में जेके कुझु जेके फीडर्स आहिनि उन्हनि खे जेको आहे उहो फ्री लोड शेडिंग आहिनि, पर उन्हनि में बि वरी पोइ मेंटेनेंस जा मसइलनि जे सबबु जेको आहे उहो ॼाण आहे उन्हनि ते बि जेका आहे उहा लोड शेडिंग कई थी वञे। जॾहिं त जेके जिन ते जेको ऑलरेडी लोड शेडिंग आहे उते तक़रीबन को जेको आहे किथे को 10 कलाक बि लाइट वञे थी, त किथे किथे 12 ऐं 14 कलाक। ऐं ॿाहिराड़ियुनि जी हालत जेका आहे उहा तमामु घणी जेका आहे उहा वधीक ख़राबु आहे, जिते लाइट सभ खां वधीक जेका आहे लोड शेडिंग जो जेको आहे उहो माण्हू जेको शिकार हुजनि था। उते नंढड़ा नंढड़ा कारोबार आहिनि, वेल्डिंग जा आहिनि, दर्ज़ीअ जा आहिनि, उन खां अलावा ॿियो नंढड़ा जेके बिजलीअ सां लॻा पियल कारोबार आहिनि, उहे जेको आहिनि उहो सख़्तु मुतासिर थियनि था। माण्हू परेशान हुजनि था। ताज़ो ई हींअर जेको आहे उहो हिस्को तरफ़ां जेको आहे उहो
रायतुनि जी अदायगी ऐं बिजली चोरीअ जे ख़िलाफ़ जेको आहे उहो ऑपरेशन कयो, जंहिंमें वॾे पैमाने ते जेको आहे माण्हुनि जा कनेक्शन जेके आहिनि उहो काटिया विया हुआ, ट्रांसफार्मर जेके उहो लाथा विया हुआ। हाणे जेकॾहिं जीअं ॻाल्हि कई त जॾहिं बिजलीअ ते हिते जेको जीअं ई गर्मी वधे थी त ज़ाहिर लोड वधे थो ऐं पोइ ट्रांसफार्मर सड़ण जो जेको आहे उहो सिलसिलो शुरू थिए थो। पर वरी मीरपुर ख़ासि में जेको आहे उहो अञा ताईं उहो हेस्को जो पंहिंजो जेको आहे उहो बिजली ट्रांसफार्मरनि जी मरमत जो जेको आहे उहो वर्कशॉप न आहे। प्राइवेट सतह ते जेको आहे, जीअं सभिनी दोस्तनि ॻाल्हि कई आहे त प्राइवेट सतह ते जेको आहे उहे जेके आहिनि ट्रांसफार्मरनि जी मरमत कराई थी वञे, पोइ ज़ाहिर त उहो हेस्को जे तरफ़ां ख़ुदि खां कोन थो थिए, पोइ वरी चंदा थियनि था को ॿहिराड़ियुनि मां, ॻोठनि मां, उहो इवन शहर मां अंदरां मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि में चंदा करे पोइ वरी उहो ट्रांसफार्मर जेको आहे उहो पंज 4 ॾींहं जेको आहे उहो लॻी था वञनि हलिया जेको आहे उहो ॿीहर बिजली उन्हनि इलाइक़नि जी जेको आहे उहो बहाल करण में। तो ही मजबूरी तौर ते जेकॾहिं असीं ॾिसूं त जेकॾहिं रुॻो मीरपुर ख़ासि जी ॻाल्हि कयां, पर जो ओवरऑल जेकॾहिं आऊं सॼी डिवीज़न जी ॻाल्हि करियां त मीरपुर ख़ासि थरकोल जी जे करे तमामु वॾी जेका आहे उहा बिजली पैदा थिए थी, जंहिंखे असीं चऊं था त थर बदिलेगा पाकिस्तान, पर हीअ जेका मीरपुर ख़ासि डिवीज़न ई में जेको आहे उहो थरकोल तर जो कोयले जे वसीले जेका उहा बिजली पैदा थिए थी। पर तव्हां ॾिसंदो त अॼु बि सवें ॻोठ थर जा, सवें ॻोठ मीरपुर ख़ासि ज़िले जा, सवें ॻोठ जेके आहिनि उहे उमरकोट ज़िले जा, उते उन्हनि खे बिजली न आहे। जेतोणीकि उन्हनि जे मथां वॾियूं जेके आहिनि जेके मेन ग्रिड स्टेशन में जेको आहे उहो बिजली ट्रांसफार्मर करण लाइ वॾा जेके आहिनि उहे ट्रांसमिशन लाइनूं त वञनि पियूं, पर हेठि जेके झोपड़ियूं आहिनि, नंढा घर, नंढड़ा ॻोठ आहिनि, उहे अॼु बि जेके आहिनि उहे ऊंदाहे में जेको ॿुॾियल आहिनि, उन्हनि माण्हुनि खे जेका उहा बिजली मुहैया नथी थिए। जेतोणीकि असीं वरी जेकॾहिं गैस जी ॻाल्हि करियूं त तव्हांखे ॾिठो हूंदो त तक़रीबन हाणे 72% जेको आहे उहो गैस पैदा करे थी, पर हालत इहा आहे जो असांजे अलाए केतिरनि ई ॻोठनि में, असांजे नंढनि शहरनि में, वॾनि शहरनि में उहो गैस जी जेका आहे उहा सहूलियत न आहे। त ही मजबूरी तौर ते अहिड़ा मामला आहिनि जिन खे वरी बि पाइदार हल जे तरीक़े सां जेको आहे उहो हल करे सघिजे थो, त जीअं माण्हुनि जे मुश्किलातुनि में जेको आहे उहा घटिताई अची सघे। ठीकु आहे साहिल साहब, मां तव्हां ॾिसुसि ही त बिजली जी लोड शेडिंग जो ज़िक्र थियो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं गर्मी थिए थी त हीअ जेके वबाई बीमारियूं आहिनि इहे बि कर खणनि थियूं। सखर जी अगरि अस्पताल जो ज़िक्र कयूं, सखर जी सिविल अस्पताल हुजे, पनवा किड अस्पताल हुजे, छा सूरत हाल आहे? हिन हीअ जेका ख़ासि तौरु गैस्ट्रो जे करे का स्पेशल वार्ड तयारु कया विया आहिनि, उते जेके ॿार अचनि था उनखे कीअं ट्रीट थो कयो वञे, छा सूरत हाल आहे हुते? महिरबानी सुभान साहब, जेकॾहिं आउं सखर जी ॻाल्हि कंदुसि गैस्ट्रो जे हवाले सां, त इंतिहाई शिरकाईंदड़ इहा रिपोर्ट आहे त सखर में 5 ॾींहंनि जे अंदरि पूरे ज़िले में 1270 जेके आहिनि से ॿार गैस्ट्रो में मुब्तला जेके थिया। इहे जेके आहिनि फिगर उहा सरकारी फिगर आहे ऐं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 71 जेके ॿारनि खे उन्हनि खे जेका आहे सा सहूलियत ॾिनी वई, उन्हनि जो इलाज जेको आहे सो सरकारी तौर ते कयो वियो। बाक़ी जेके ॿार आहिनि उहे के हीअ जेके तव्हां ॿुधायो था हीअ त सरकारी अंग खर, सरकारी अस्पतालनि जा अंग खर हूंदा न, प्राइवेट अस्पतालनि में त केतिरा ॿार आया हूंदा, उनजो त को अंग खर बि न हूंदो शायदि। उनजो अंग खर न आहे, हीअ जेको 5 ॾींहंनि जा अंग खर आहिनि 1270 ॿार, इहे सरकारी अस्पतालनि जो अंग खर आहे। उतां बि जेको ॿारनि खे जिन खे फैसिलिटी मिली माना सिहत जी, उहे 71 ॿार आहिनि। बाक़ी ॿारनि खे सिर्फ़ु ॾिसी करे उन्हनि खे रेफर कयो वियो, यानी हू वरी निजी अस्पताल नंढा विया। त हीअ केॾो जेको आहे छिरकाईंदड़ अंग अखर बि आहे। उनखां अलावा वॾी ॻाल्हि इहा आहे त केतिरी माना सरकारी अस्पतालनि जी ही नाहेली चइजे, छा वजह छा आहे साहिल साहब उन्हनि खे जेको आहे सिर्फ़ु रेफर करण जी, उन्हनि जी कंडीशन वधीक ख़राबु हुई, छा या सहूलियतूं न हुजण? कंडीशन वधीक ख़राबु, पर जेकॾहिं असां सिविल अस्पताल या उनखां अलावा सरकारी अस्पतालनि जी ॻाल्हि कंदासीं त उते पखे जी, बिजलीअ जी ऐं उनखां अलावा सफ़ाई जो वॾो फुक़दान आहे। ऐं उते गर्मीअ में जेकॾहिं गैस्ट्रो जे ॿार खे रखियो वेंदो त उहो गैस्ट्रो जो ॿार या गैस्ट्रो जो जेको मरीज़ हूंदो उहो ठीकु थियण बदिरां बहितर जेको आहे सो बीमारी जे मुंहं में ऐं मौत जे मुंहं में हली वेंदो। त असुलु अस्पतालनि जी जेका हालत आहे उहा वॾी ख़राबु आहे। उते का फैसिलिटी न आहे, न पाणी जो जोॻो बंदोबस्तु आहे, न सफ़ाई आहे, न उनखां अलावा वॉशरूम्स तव्हां वञी अस्पतालनि जा चेक कंदव त उते अस्पतालनि जा वॉशरूम्स ख़राबु आहिनि। उनखां अलावा मुसाफ़िरनि जे वेहण जी जॻह न आहे, ऐं मुसाफ़िर त पंहिंजी जॻह ते, जेके तीमारदार अचनि था उहे त पंहिंजी जॻह ते, पर जेके मरीज़ आहिनि उन्हनि जे लाइ बेड सही न आहिनि, बेडशीट्स सही न आहिनि, ऐं वार्डन जी हालत ॾिसो त उते बदबू आहे, ऐं पखा जेके आहिनि उहे ईअं हलनि था ॼण को हथ सां उन पखनि खे फेराए थो, पखनि में का उहो दम न आहे।
हवा काई नथी अचे। पखनि जे हूंदे बि माण्हू जेकॾहिं हथनि में विञणा खणी, हथ वारा पखा खणी पंहिंजे मरीज़नि खे हणंदे नज़र अचनि था। उन खां अलावा जेकॾहिं लाइट वञे थी, पोइ ॾींहुं हुजे या राति हुजे, पोइ मरीज़ ऐं उहे तड़पंदा रहनि था। भले उहो ऑपरेशन वारो मरीज़ हुजे या उहो ॿियो को हुजे। सखर सिविल अस्पताल आहे, वॾी अस्पताल आहे। ऑपरेशन थिएटर्स में वञी तव्हां ॾिसंदव त ऑपरेशन थिएटर्स में जेके आहिनि उहे एसियूं सही कमु नथियूं कनि। डॉक्टर जेकॾहिं उते मथे ऑपरेशन करे थो, सर्जरी करे थो, उहो साॻियो जेको पघर आहे उहो चीरियल जिस्म में मरीज़ जंहिंमें हलियो वञे थो। त हीअ अहिड़ा क़िस्म जा जेके आहिनि वाक़िया आहिनि जंहिं सबबु जेको आहे सो मरीज़नि खे उहा सहूलियत नथी मिले। पोइ मरीज़ वीचारा जेके आहिनि पाण खे रेफर कराए वञनि था, या उहे ख़ुदि इस्पताल वारो अमलो ई उन्हनि खे सलाह थो ॾिए त तव्हां हितां वञो हलिया। हालत इस्पतालनि जी इहा ख़राबु आहे। असां इस्पतालनि जी हालत ख़राबु आहे। ॿियो गैस्ट्रो जो वधण जो जेको सबबु तव्हां ॾिसो त कहिड़े खुलेआम असां वटि जेके आहिनि शयूं विकिरो थियनि पियूं हिन गर्मी जे मौसम में, ऐं कहिड़ियूं जेके गैर मयारी शयूं उहे विकिरो थियनि पियूं। को उन्हनि महफ़ूज़ न आहिनि कंहिं बि हवाले सां। ॿार ॾिसो त घिटियुनि में रेड़ियूं बीठियूं आहिनि, रेड़ियुनि तां धूल मिटी उते उॾामे थी, वरी उते उहे हिंदाणा गिदिरा विकिरो थियनि था। उन खां अलावा जेके सेकरीन वारा शरबत आहिनि उहे विकिरो थियनि था। त पोइ उहे ॿार पीअनि था ऐं उहे जेके बीमारियूं आहिनि उहे वधनि थियूं। ऐं अफ़सोस सां चवणो थो पए जेके असांजा लाॻापियल इदारा आहिनि, दिल्ली इंतिज़ामिया हुजे या उन खां अलावा जेके फूड खाते वारा हुजनि, फूड कंट्रोल वारा हुजनि, फूड अथॉरिटी जेका आहिनि त उहे उन ते कंट्रोल नथा कनि। पोइ इन जे करे जेके आहिनि इहे बीमारियूं पैदा थियनि थियूं। त इहो सॼो जेको आहे त सिस्टम जी ख़राबी आहे। इन जे करे जेको आहे सो वधि खां वधि इहे बीमारियूं बि पैदा थियनि थियूं। वरी जेकॾहिं असीं बिजली जी ॻाल्हि कंदासीं त सिर्फ़ु बिजली लोड शेडिंग सां हिकु अवाम गर्मी में नथो तड़पे, पर उन खां अलावा असांजा जेके शहरी इलाइक़ा आहिनि उहे पाणी जी जेको वाटर सप्लाई आहे उहो निज़ाम बि सॼो बिजली ते आहे। जेकॾहिं बिजली बंदि आहे त पोइ वरी माण्हुनि खे पाणी कोन थो टाइम ते मिले। ऐं पाणी जी बि टाइमिंग आहे हिते, सुबुह जो अचे थो, मंझंदि जो अचे थो या शाम जो अचे थो। ऐं जहिड़े वक़्तु जेकॾहिं मुंहिंजे पाड़े में बिजली जो पाणी जे अचण जो टाइम आहे शाम जो 6 वॻे, उन वक़्तु बिजली वञे थी हली त पोइ मूंखे उहो पाणी पंहिंजे वारे जो बि नथो मिले। पोइ ईअं थिए थो जो असांजा जेके शहरी माण्हू आहिनि उहे वीचारा थांव खणी सॼो ॾींहुं पाणी जे कढ दर बदर आहिनि, साइकिलनि ते, मोटरसाइकिलनि ते, रक्षनि ते ॾूराइनि इलाइक़नि मां पाणी भरे अचण ते मजबूर आहिनि। ख़ासि करे रोड़ी जो शहर ऐं सखर जो शहर त बिजली न हुजण जे करे या लोड शेडिंग जे करे उतां जो वाटर सप्लाई निज़ाम जेको आहे उहो दरम बरम आहे। सख़्तु गर्मी में उन्हनि खे पाणी बि कोन थो पहुचे। ठीकु आहे, ठीकु आहे। साहिल साहिबु तव्हां गॾु हनीफ़ साहिबु, मां तव्हांजी चांडका अस्पताल जो अगरि पाण ज़िक्र कयूं त गैस्ट्रो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे गर्मी आहे ऐं गैस्ट्रो जी वबा में ही पहिरियों दफ़ो न आहे, हर साल इज़ाफ़ो थींदो आहे गर्मियुनि में। छा उते को स्पेशल वार्ड तयारु कया विया आहिनि जेके मरीज़ अचनि था उन्हनि खे दवाऊं इहे सभु शयूं मिलनि पियूं? छा सूरत हाल आहे उते? आहे उहा ज़रूरु शिकायतूं थींदियूं रहंदियूं आहिनि। ऐं दवा जेका आहे हिते घणे क़दुरु सरकारी जेके स्टोर आहिनि उतां त माण्हू वठंदा आहिनि, पर कुझु अहिड़ियूं दवाऊं आहिनि जेके उते न मिलंदियूं थियूं उहो पोइ ॿाहिरि ख़ानगी स्टोर तां वठंदा आहिनि। ऐं मतिलबु एतिरे क़दुरु जो मिसाल कंहिंखे मतिलबु को सूरु पए थो त उन में बि जेकॾहिं उहा उनखे नथी मिले त उहो वीचारो ॿाहिरि वञी वठे थो, या गैस्ट्रो जो इलाज जे हवाले सां का उनखे घुर्बल उते नथी मिले त पोइ उहो ॿाहिरां वठे थो। त ओवरऑल जेके आहिनि सरकारी तव्हां अस्पताल में न रुॻो लाड़काणो पर सॼी सिंध जी अस्पतालनि जी तव्हां ॾिसो उते दवाउनि जी जेको आहे अनलब हूंदी आहे। ऐं सरकारी अस्पताल में माण्हुनि खे दवाऊं तमामु घटि तइदाद मिलंदियूं, ऐं जेकॾहिं मिलंदियूं बि आहिनि त उहे नंढी नंढी क़िस्म जी दवाऊं मिलंदियूं आहिनि। वॾे जेके ख़र्च वारियूं हूंदियूं आहिनि उहा दवाऊं नज़र न ईंदियूं, न वरी मिलंदियूं आहिनि। त माण्हू जी उहा शिकायत मुख़्तलिफ़ वक़्तनि ते थींदी रही आहे। बाक़ी हिन वक़्तु गैस्ट्रो जेको आहे तव्हां ॾिसो था त गर्मी इलाइक़ो गरम तरीन ज़िलो रहंदो आहे, या नवाबशाह या ॿिया सखर आहे, त तमामु हिते गैस्ट्रो जा मरीज़ जेके आहिनि उन्हनि जो ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो जीअं गर्मी इज़ाफ़ो थींदो वेंदो आहे। हाणे अञा पाणी जेको आहे अञा लसकडाल में या झाड़वा में हिते न आयो आहे। जॾहिं पाणी ईंदो आहे त पोइ कुझु न कुझु मौसम ठीक थींदी आहे, पर अञा पाणी बि जेको आहे वाहन में न पहुतो आहे। त हिन वक़्तु तमामु गरम मौसम आहे ऐं गैस्ट्रो जी बीमारी में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थिए पोइ हिते गैस्ट्रो जे वास्ते को ख़ासि वार्ड त काइम कोन थियल आहे, पर एमरजेंसी वार्ड आहे हिते मर्दनि ऐं औरतुनि जो ऐं ॿारनि जो एमरजेंसी वार्ड आहे जिते गैस्ट्रो जे मरीज़नि खे उते इलाजु ॾिनो थो वञे। बाक़ी ख़ानगी जेके अस्पताल में उहे वरी अलॻि जेके आहिनि ॿार आहिनि या मर्द ऐं औरतूं आहिनि उहे उते अलॻि इलाजु वठनि था। ओवरऑल जेको आहे
माण्हू जेके आहिनि सख़्तु परेशान ज़रूरु आहिनि। हिकु गर्मी सबबु, ॿियो महांगाई सबबु, टियों बिजली लोड शेडिंग सबबु ऐं गैस जी लोड शेडिंग सबबु, ॿियो गैस जी जेको आहे बीमारी सबबु। ठीकु आहे, ठीकु आहे, वॾी महिरबानी हनीफ़ सुहाग साहब, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। साहिल जोगी साहब तव्हांजी महिरबानी, शाहिद ख़ासकली साहब तव्हांजी महिरबानी, अमीर चांडियो साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, तव्हां असांजे साथी रिपोर्टरनि जी गुफ़्तगू ॿुधी आहे। हिकु त शदीद जेका महांगाई आहे, आए ॾींहुं जेको आहे त पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतनि में इज़ाफ़ो थिए पियो, जंहिं सबबु आम जेको ग़रीब माण्हू आहे उहो सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾिए थो। पर ही उहे शयूं जेके असां वटि ऑलरेडी मौजूदु हुजनि थियूं, पर सिर्फ़ु इंतिज़ामी ग़फ़लत सबबु, इंतिज़ामी नाअहली सबबु ही जेका बदतरीन लोड शेडिंग आहे उहो आम माण्हू जी ज़िंदगी, आम माण्हू जे ॾुखनि में ॾींहों ॾींहुं जेको आहे त वधीक इज़ाफ़ो थिए पियो। अॼु सूरत हाल एतिरी हद ताईं वई आहे जो आम माण्हुनि जो एहतिजाज खां वेंदे इदारा जेको आहे हिकिड़ो तमामु वॾो जेको आहे ऐवान, उन अॼु करारदाद मंज़ूरु कई आहे त भई सिंध, ख़ासि तौरु सिंध में जेका बदतरीन जेका गैस जी लोड शेडिंग आहे उहा ख़तमु कराई वञे। हुकुमराननि खे अवाम जे हिन अहंजनि खे, हिन ॾुखनि खे सम्झण जी ज़रूरत आहे। जीअं हीअ जेके माण्हुनि जा जेके ॾुख अहंजनि, हीअ तकलीफ़ूं आहिनि, हीअ हुनजो कमु आहे घटाइणु। लेकिन सरकार अगरि ईअं इंतिज़ामी बेध्यानी खे रखंदी, जारी रखंदी, त हीअ जेके माण्हुनि जा अहंजनि हीअ घटिजी न सघंदा। तंहिंजे करे सरकार खे घुरिजे त हीअ जेके माण्हुनि जा आहिनि उन्हनि खे घटाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा करे। अॼु जे प्रोग्राम जे सुभाणे कंहिं ॿिए इशू, कंहिं ॿिए मां मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं अला भाई।